नाज़रीन, मीरपुर ख़ास में 8 मुहर्रमुल हराम जो मरकज़ी मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अज़हर अली छडरची। अज़हर जी बिल्कुल 8 मुहर्रम जो मरकज़ी मातमी जुलूस है अज़ा खाना ज़हरा चाकी पाड़ा मंझा जो है वो बरामद थी वियो। मातमी जुलूस रिवायती रस्तन ता थींदो, बल्दिया मार्केट जो है मार्केट चौक समेत जो पोस्ट ऑफिस चौक है उता का थींदो, जो स्टेशन जो चौक है उते इख्तिताम पज़ीर थींदो, जिते आज़ादारनि पारां जो है वो मातम कयो वेंदो ऐं सीना को भी कई वेंदी। असां सिक्योरिटी जी ॻाल्हि करियूं तो सिक्योरिटी के हवाले से SSP मीरपुर ख़ास जे हुकुमनि ते जेके सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतहाई सख़्तु कया विया। हिन मातमी जुलूस में 200 खां मथे जेके पुलिस एहलकार आहिनि उहे पिणु ड्यूटियूं ॾेई रहिया आहिनि। इन खां अलावा पुलिस जा ऑफिसर पिणु जेको हिन मातमी जुलूस में जो है वो मुक़ररु कया विया। रेंजर्स जा जेके जवान आहिनि उहे पिणु वॾी तादाद में हिन मातमी जुलूस जो है सिक्योरिटी पिणु ॾेई रहिया आहिनि। सां गॾोगॾु जेके रिवायती रस्ता आहिनि जेको मातमी जुलूस जा उन्हनि ते पुलिस पारां जेके सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम सख़्तु कंदे जेको दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते जेको आहे उहे कंडेदार जेके तारूं आहिनि उहे लॻायूं वयूं आहिनि। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़ादारनि पारां इन रिवायती रस्तनि ते सबील जा इंतज़ाम ऐं लंगर नियाज़ जो बंदोबस्तु पिणु कयो वियो आहे।